जय विद्यार्थियों। कल पाण अदबी गुलदस्ते जो सच्चा सरमस्त जो कलाम को कीअं चवे को कीअं चवे शुरू करे चुका आहियूं। इन में सच्चा सरमस्त ॿुधायो आहे त को कीअं चवे को कीअं चवे, पर पंहिंजो मन जेको पंहिंजो मन चवे, जेको कॉन्शियस अलाउ करे इंसान खे उनखे ई मञणु घुरिजे। त कल्ह पाण चयोसीं त कोई इंसान खे मुस्लमान थो सम्झे त कोई काफ़र थो सम्झे, माना हिंदुस्तानी जेको जाहिल हुजे, कोई नास्तिक त कोई आस्तिक। पर इंसान खे पंहिंजे मन खे पको करणु खपे, मन उनखे कॾहिं बि अॾोल न करणु खपे, डगमगाइणु न खपे उनखे पंहिंजे। त इन में पाण 5 मिसराऊं करे चुका हुआसीं, अॼु पाण नेक्स्ट कंदासीं। त चए थो त को सूरत में इंसान चवे, को शिर भरियो शैतान चवे, को बुज़ुर्ग को मस्तान चवे आऊं जोई आहियां। या पाण कल्ह कईसीं त कोई इंसान जी सूरत, को सूरत में कंहिंजे इंसान जी सूरत खे ॾिसी करे ई उनजो रायो मुक़ररु कंदा आहिनि। त को शिर भरियो कोई शैतान चए थो, त कोई उनखे इंसान चवे थो, त कोई अकुल वारो चवे थो, कोई मस्तानो चवे थो। पर इंसान जेको ख़ुदि आहे उहो ई आहे, उनखे उन उहिदे तां उन पद तां केर बि हटाए कोन थो सघे। नेक्स्ट आहे को सुस्त चवे, को मस्त चवे। को सुस्त थो चवे माना जेको आलस में ज़िंदगी गुज़ारे थो, त कोई उनखे पंहिंजी मस्तीअ में मस्तु थींदड़ थो चवे। को राह ते दीन दुरुस्त चवे, को राह ते हलंदड़ उनखे दुरुस्त चवे थो, उनखे सही चवे थो। को आशिक़ रोज़ अलस चवे, कोई वरी उनखे आशिक़ थो चवे, त कोई उनखे अलस चवे, पंहिंजे मस्तीअ में मस्तु रहंदड़ थो चवे। त हिन में जो मतिलबु आशिक़ ऐं अलस्त, आशिक़ जो मतिलबु प्रेमी, रोज़ अलस्त माना उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं ख़ुदा सृष्टि जी रचना कई ऐं पुछियो त छा मां तव्हांजो ख़ुदा न आहियां। सभिनी चयो ज़रूरु तूं असांजो ख़ुदा आहीं। त इहो अथव हिन जो मतिलबु रोज़ अलस्त। आशिक़ त माना प्रेमी ऐं रोज़ अलस माना उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं ख़ुदा सृष्टि जी माना पहिरियों ॾींहुं सृष्टिअ जो, जंहिं ॾींहुं उहा रचना थी ऐं उहो परमात्मा असां खां पुछियो इंसान खां, छा मां तव्हांजो ख़ुदा न आहियां। सभिनी चयो जी हा तूं असांजो ख़ुदा आहीं। इहे सुठियूं सुर उमर मारी में बि मां तव्हांखे ॿुधायो त उन में चयो हो ख़ुदा मारीअ खां अलस्त बर बकम जॾहिं कन पियोम कालू अबला कलबसी तॾहिं तित चयो। मन परमात्मा सृष्टिअ वारनि माण्हुनि खां पुछो त छा मां तव्हांजो ख़ुदा न आहियां। त मारीअ या अहिड़नि मारीअ जहिड़नि ॿियनि इंसाननि चयो हा तूं असांजो ख़ुदा आहीं। त इन जो मतिलबु थियो इहो त को आशिक़ रोज़ अलस्त चवे, त चए थो त कोई आशिक़ जो प्रेमी थो चवे, त कोई रोज़ अलस्त चवे माना परमात्मा थो चवे त मां तव्हांजो ख़ुदा आहियां। त माण्हू उनखे चवनि था हा तूं आहीं असांजो ख़ुदा आहीं, असांजो परमात्मा आहीं। पर वरी उहा ई साॻी ॻाल्हि, पर मां त माण्हुनि जो रायो ऐं मुंहिंजे जेको दृढ़ संकल्प आहे त उन में वॾो फ़र्क़ु आहे। माण्हू भले कुझु बि पिया चवनि, पर मां त जेको आहियां उहो ई आहियां। मां हिन सृष्टिअ में आयो आहियां इंसान जे रूप में, पर इंसान जे रूप में मूंखे कहिड़ा भला कम करणा आहिनि इहो निश्चय जेको आहे उहो मुंहिंजो ख़ुदि जो आहे। उन में केर बि मुंहिंजे दस्त अंदाज़ी नथो करे सघे। नेक्स्ट ॿुधाए थो त को ज़ेर ज़बर ज़िंदीक चवे। कोई ज़ेर अखर थींदा आहिनि सिंधीअ में जेके अरबी सिंधी लिखंदा आहिनि, त हेठां लीक लॻाइबी आहे उनखे ज़ेर चइबो आहे, ऐं मथां जेका लीक लॻाइबी आहे उनखे ज़बर चवंदा। त को मतिलबु ज़ेर हेठि था चवनि त के ज़बर ते ज़िंदीक चवे, त को राहनुमा रफ़ीक चवे, को वरी रफ़ीक थो चए राहनुमा राह ते हलंदड़ मददगार थो चवे। को घरकीअ मंझि गरीक चवे थो, को घरकीअ मंझि गरीक चवे। इन मीनिंग लिखी पई अथव पुठियां, तव्हां जॾहिं किताबु ख़रीद कंदियूं उन में इहे मीनिंग तव्हांजो साम्हूं पेश थींदियूं। त छा थो चए ज़िंदीक माना नास्तिक, त राहनुमा माना मार्गदर्शक, रफ़ीक माना दोस्त, ऐं घरकी माना गुम थियल, गरीक माना ॿुॾल, गर्क माना ॿुॾल, पंहिंजे ई चिंताउनि में ॿुॾल। त हिन में मतिलबु छा थींदो त को ज़ेर ज़बर ज़िंदीक चवे, को राहनुमा रफ़ीक चवे, को राह ते हलंदड़ मित्र चवे थो, त को पंहिंजे ई चिंताउनि में ॿुॾल चवे थो। त ही इंसान जेको आहे उहो पंहिंजी चिंता में ॿुॾल आहे, पर इंसान उहो ई आहे
जो हू ख़ुदि पंहिंजो पाण में पंहिंजे बारे में निश्चय करे चुको आहे त मां त उहो ई आहियां, भले माण्हू कुझु बि पिया चवनि। नेक्स्ट आहे हिन में त को रंग कोई बेरंग चवे, को रंगी थो चवे, रंग लॻल थो चवे त को बेरंग भाषा थो चवे, को मस्तो ऐं मस्त मलंग थो चवे, को मस्तो ऐं मस्त मलंग, मलंग माना आज़ादु फ़क़ीर बेफ़ुकरो थो चवे। त को नंगी को बेनंग चवे, को नंगी थो चवे माना आधार ॾींदड़ थो चवे, ऐं कोई वरी बेनंग थो चवे माना जंहिंजे मथां कोई बोझो न हुजे। त पर मां त जेको आहियां उहो ई आहियां, मतिलबु माण्हुनि जा राया कुझु बि हुजनि, इंसाननि जे बारे में हर हिकु पॉइंट में इहो ई थो चवे त माण्हू कुझु बि पिया चवनि, कंहिं बि माण्हूअ जे लाइ राय ॾियणु तमामु सवली ॻाल्हि आहे, पर उहो ख़ुदि बणिजणु जेको आहे उहा तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। त चए थो त माण्हू जेको बि सम्झनि, चाहे दुश्मन सम्झनि, चाहे सॼण सम्झनि, चाहे मित्र सम्झनि, चाहे कुझु बि सम्झनि, पर मां त जेको आहियां उहो ई आहियां। मुंहिंजे पद तां मुंहिंजे राय तां केर बि अॾोल नथो करे सघे, केर बि मूंखे डगमगाए नथो सघे, छो जो इंसान जे मन में इहा जेको उद्देश्य आहे त मां जंहिं कम लाइ हिन संसार में आयो आहे उहो त मूंखे अवश्य ई करिणो आहे। जॾहिं माण्हू उहो ठाने थो वठे पंहिंजे ज़िंदगीअ में त माण्हुनि जा राया उन जे अॻियां उन जे उद्देश्य प्राप्ति में का बि रंडक, का बि बाधा कान पहुचाए सघंदा। अॻिते ॿुधाए थो त को हाली चवे को काली चवे, को ख़ासि अख़लाक ख़्याली चवे, को हाली थो चवे त को काली थो चवे, को ख़ासि अख़लाक माना सिख्या प्राप्त कंदड़, अख़लाक माना बिल्कुलु, काली माना बहस कंदड़, ऐं हाली माना ईश्वर जे मस्तीअ में मस्त, काली माना बहस कंदड़ वाद विवादी, ख़ासि अलखस माना बिल्कुलु सचो, अज़ली माना अनादिकाल, ऐं मवाली माना ईश्वर जे नशे में मस्त, शक माना ब्रह्म, नाहक माना ईश्वर खे न मञणु। तॾहिं में चए थो को हाली चवे को काली चवे, को ख़ासि अख़लाक ख़्याली चवे, को ख़ासि सिख्या ॾियंदड़ थो चवे, त को अज़ली मस्त मवाली चवे, को शुरूअ खां ई जेको मस्ती हासिलु कई हुजे त उन खे चए थो अनादि काल खां वठी, हिन सृष्टि जे पैदा थियण खां वठी को उनखे अज़ली मस्त मवाली चवे थो, पंहिंजे मस्तीअ में मस्तु थींदड़। त पर मां त जेको आहियां उहो ई आहियां। को शक चवे को नाहक चवे, को शक थो चवे त को नाहक थो चवे, नाहक माना ईश्वर खे न मञणु, ऐं शक माना ब्रह्म, त को शक थो करे त को ईश्वर खे चए थो त हीउ इंसानु कीअं नथो मञे, अहिड़ा राया इन जे बारे में ॾिए थो। को बात इहा बरहक चवे, को इहा ॻाल्हि जेको आहे सच दुरुस्त थो चवे, त को वरी छा थो चए आऊं त जो ईअं मूंखे मुर्शद अब्दुल हक चए, को त चए थो त मां मुर्शद आहियां, मां गुरू आहियां, अब्दुल हक आहियां, अब्दुल हक माना ख़ुदा जो बंदो, प्रभुअ जो दास आहियां, पर मां त जेको आहियां कोई उहो ई आहियां। मूंखे भले दुनिया जा माण्हू कुझु बि पिया चवनि, चाहे मुर्शद चवनि, चाहे ख़ुदा जो प्यारो चवनि, चाहे पीर धर्मगुरू चवनि, मुर्शद माना पीर या धर्मगुरू चवनि, पर मां त जेको आहियां उहो ई आहियां। मूंखे दुनिया जे माण्हू जेको चवंदा उन सां मूंखे को बि फ़र्क़ु पवण वारो कोन्हे। को ख़ासि चवे कोई आम चवे, को ख़ासि विशेष माण्हू थो चवे त कोई आम थो चवे, को पुख़्तो चवे कोई मज़बूत थो चवे त कोई खाम थो चवे, कोई खाम माना कचो थो चवे, कोई मज़बूत थो चवे, अपोज़िट आहिनि। कोई ख़ासि चवे कोई आम चवे, को पुख़्तो माना मज़बूत, खाम माना कचो थो चवे, को सचो नाम चवे, कोई चए थो त हीउ सचो आहे, हीउ बिल्कुलु ई परमात्मा जो बंदो आहे, हिन में तमामु घणो विश्वास रखो, पर माण्हुनि जे चवण ते न वञिणो आहे। इंसान जो मन वारो, इंसान जो कॉन्शियस, उन जो जेको विवेक चवे थो उहो इंसानु ख़ुदि ई बणिजे थो, उन में ॿ राया न हुअणु घुरिजनि। त इहो थियो पंहिंजो को कीअं चवे, मतिलबु को कीअं चवे जो मतिलबु इहो ई आहे त माण्हुनि जा राया अलॻि अलॻि आहिनि, पर इंसान जो विवेक, इंसान जी जेको कॉन्शियस चवे थो त मां जंहिं कम लाइ हिन संसार में आयो आहियां उहो मूंखे अवश्य आहे करिणो आहे, त उन उद्देश्य जी प्राप्ति में उनखे सारो जीवन लॻाए ॾियणु खपे, चाहे उनखे केतिरियूं बि दर हक़ीक़त उन जे अॻियां
पेश अचनि। त हिन जा जेके मीनिंग्स तव्हां ॾिसंदी वञिजो ऐं इन जे जेके क्वेश्चन आहिनि उन में हिकु हवालो ठही सघे थो 5 मार्कुनि जो, हिकु 5 मार्कुनि जो तव्हांजो नंढो सुवाल बि ठही सघे थो, या वॾे में अचे त को कीअं चवे में सचल सरमस्त कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि, इहो डिटेल में तव्हांजो क्वेश्चन ठही सघे थो। त इहो थियो पंहिंजो अॼु को कीअं चवे कलाम जे बारे में इन सचल सरमस्त जो बैत। इहो अॼु हिते पूरो थियो। नेक्स्ट पाण खणी ईंदासीं साधु कविता, नेक्स्ट पीरियड में उहा कंदासीं। बसि अॼु एतिरो ई।